बदीन जी नादरा ऑफिस से रोज़ानो समय माण्हू मुख़्तलिफ़ ॻोठनि शहरनि खां सुञाणप कार्ड ठाराइण लाइ अचनि था, जंहिंमें मर्द औरतूं नौजवान शामिल आहिनि, जिन खे सॼे ॾींहं में सिर्फ़ 270 टोकन जारी कया वञनि था, जंहिं करे सुबुह फजर खां ईंदड़ माण्हू कतारनि में बीह टोकन न मिलण जी सूरत में मायूस थी वापसि वञनि था। जॾहिं त टोकन हासिल करण लाइ ईंदड़ मां वॾो तइदाद औरतुनि जो हुजे थो, केतिरियूं औरतूं पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु सुञाणप कार्ड ठाराइण लाइ ईंदियूं आहिनि, त केतिरियूं हामला ऐं वॾे उमिरि वारियूं औरतूं जेके गर्मी सबबु बेहोश थी वञनि, जिन खे वॾी तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पवे थो। जॾहिं त नादरा ऑफिस अॻियां गाॾियूं बीहारण लाइ पार्किंग जो बंदोबस्तु न हुजण करे बदीन जे मसरूफ़ तरीन रोड खोसकी रोड ते सुञाणप कार्ड ठाराइण लाइ ईंदड़ माण्हू तरफ़ां गाॾियूं बीहारण करे वॾी रश सबबु रोड कलाकनि जा कलाक बंदि थियो वञे थो, जंहिं करे ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं डिघियूं कतारियूं लॻियो वञनि। ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर या इमरजेंसी दौरान अस्पताल वेंदड़ मरीज़ पिणु रश में फासी पवनि था। नादरा ज़रीन मूजिब त बदीन नादरा ऑफिस ज़ोन में शामिल थिए थी, जंहिंसां टंडो मोहम्मद ख़ान ब्रांच शामिल आहे, जिते नादरा ऑफिस 24 कलाक खुलियल रहनि थियूं, पर वाहिद बदीन जूं नादरा ऑफिसूं आहिनि जेके 2 वॻे खां पोइ को बि टोकन जारी नथियूं करे, जेकरे माण्हू परेशान ऐं मायूस थी वापसि वञण लॻा आहिनि। उन सिलसिले में बदीन जे सुञाण दुरियन शुजात हुसैन ख्वाजा, असलम मला, प्रेम गीत मकवाणा, मुमताज़ बजीर, गुलाम मुस्तफ़ा शाहानी ऐं ॿियनि वफ़ाक़ी हुकूमत तोड़े नादरा अख़्तियारियुनि खां चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त बदीन में नादरा ऑफिस जो टाइम वधाए 24 कलाक कयो वञे ऐं गॾोगॾु ईंदड़ माण्हुनि जे सहूलियतुनि लाइ पार्किंग जो पिणु बंदोबस्तु कयो वञे ऐं घटि में घटि 1000 टोकन जारी करे बदीन वासियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। अली मोहम्मद शाहानी, ब्यूरो चीफ मीडिया, HD न्यूज़, बदीन।